नाज़रीन टाइम ख़बर शेयर कंदासीं काज़ी अहमद खान रादो न्यूज़ जे रिपोर्टर ॼाम राशिद अली उनर जी। काज़ी अहमद लॻ ॻोठ हाशिम राहू मां 9 महीना अॻु मुबीना अगवा थियल शादीशुदा नारी सना राहू बाज़ियाब न थी सघी। मुगवी नारी जा वारिस अॼु 29 ॾींहं बि सरापा एहतजाज बणियल आहिनि। पुलिस थाणे अॻियां पाक किताब खणी अलामती बुख हड़ताल करे एहतजाज जारी रखियो वियो आहे, जिते सिविल सोसाइटी सियासी समाजी क़ौम परस्त कारकुननि पिण यकजहती तौर पहुची शिरकत कई। उन मौके ते मुगवी नारी सना राहू जी वारसन अमजद राहू, गुलशन राहू, रज़ा मोहम्मद राहू, सूह राहू इन ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त न्याणी खे अगवा थिए 9 महीना थी विया आहिनि, पर पुलिस खेसि अञा ताईं बाज़ियाब कराए न सघी आहे। हिननि मुतालबो कयो त न्याणी सना राहू खे जल्द बाज़ियाब करायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो।